हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। अगर तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो त भाई जल्दी जल्दी वञो सब्सक्राइब कयो एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। मां तैयारी में आया लगी पई आहियां। ही मुंहिंजो फेवरेट जेको आहे न कलर आहे, सो ही आहे बेबीलिस जो ऐं लिटरली एॾो बेस्ट आहे, एॾो बेस्ट आहे, छा ई ॿुधायां। तव्हां मुंहिंजी तैयारी खे ॾिसी करे सम्झी विया हूंदो त मां हींअर बि ॿाहिरि थी वञा। सो इन्विटेशन आहे, उते पिया वञूं। अॼु लारेब बि ईंदी ऐं सोबिया न आहे त असांजो ट्रियो मतिलबु अधु थी वियो आहे। सो उनखे बि असां मिस था कयूं। एनीवेज़ हींअर जेको आहे त मां तैयारी थी कयां पंहिंजी, ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थी त मां बेबीलिस हिन सां कीअं पंहिंजा कर्ल कंदी आहियां। अच्छा गाइस, जेतिरा तव्हां थोड़ा थोड़ा वार खणंदो हिन वारी मशीन में तेतिरा ई तव्हांजा सुठा थींदा। ही ॾिसो, जॾहिं तव्हां ग़लति लॻी वेंदो न, ही पाण ई ब्लिंक कंदो। तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त भाई या त वार घणा आहिनि हिन में या त सही पोजीशन में खई आहे। सो मां वार घणा खया हुया। मुझे पूरा कर्ल थी विया आहिनि। लेट मी शो यू माय कर्ल्स। सो फाइनली मां रेडी शेडी थी वई आहियां। मां कंहिंजी शादी में नथी वञा, मां इन्विटेशन में थी वञा। अॼुकल्ह न मां घणो ई तयारु थियणु लॻी आहियां, अलाए छो, माना पंहिंजी ई ख़ुशी में। एनीवेज़ हाणे जल्दी जल्दी हलूं था बसि। असां चिकचाई ते अची विया आहियूं, हाणे हलूं था अंदरि। सोचो मेन्यू, सोचो मेन्यू मां मोमोस जेके लाडला में न मिलंदा आहिनि उन खां अलावा मटका फ्राइज़, मां हिनखे पिज़्ज़ा फ्राइज़ जो उन खां अलावा ॿियो मां कॉफ़ी पीअंदमि या चांहि पीअंदी, ऐं जेको चिकरीला ज़िंगर ऐं चिक विंग्स, इहो ई। ॿियो तूं खाईंदी आहीं? न, तूं त हिननि में बि पूरी न पवंदी आहे। हा, ख़बर अथई त इन्हनि में पूरी न पवंदी न, ज़िंगर बि चयो आहे। असां चिकन चांहि ते अची विया आहियूं। ठीकु आहे, जेके जेके जानकारी में आहिनि उनखे ख़बर हूंदी छो जो न यार, पता है कि मां हाणे जेको आहे न असां ऑर्डर करे चुका आहियूं। जेसि ताईं ऑर्डर अचे तेसि ताईं असां न हिकिड़ो वीडियो ठाहींदासीं पूरे केसे जो, ऐं उन खां अलावा नयूं करण लाइ न इहा रखजांसि स्लो में। असां मोमोस खाई वियासीं, मटका फ्राइज़ हुयूं, ही कॉफ़ी, ही ॾिसो फिनिश करे चुका आहियूं सारे। असां थी विया आहियूं, चाची पेट्रोल ख़तमु थी वियो आहे। चेट थी वई आहे, घणो गातो आहे गाइस। मां चवां ट्रेजेडी थी वई, चेट जीपीटी थी वई आहे गाइस। शायद घणो ई चेट जीपीटी पेट्रोल ख़तमु थी वियो आहे। पेट्रोल हाणे संभाले पेट्रोल ख़तमु। यार असां चिक चिक त मानी बि खाधी, पर असां भराए पेट्रोल ॾिसो। लेडीज़ वॉशरूम में लारे तू इते छा थी करे? परेशान थी रहे बात करना न करनी, इनके एक्सपोज थी करनी। गाइस असां ना टचशिप करना है। हम तो नहीं करता पपश चिक चिक इशारा से किया बना तो वीडियो कर बेना मुझे कुशफ न कर चल दे। हां हां रोस्टिंग मास्टर बेबी मैं पूरी खा चलती शादी शो हो गया। बस इशारा इधर टिश्यू कोने गाइस ये वेटर करे करे मतलब साफ ना ही करो। कम वारी जेकी आहे न ये साफ थी करे। अशित पोइ खराब ये टिश्यू जो कोना सही न तो थे। इशा दुपट्टो ला चो
यार हिने दुपट्टो दुपट्टो संदे हाथ ना जो दुपट्टो दुपट्टो अयो पुचो पति अयो ये तो साफ दियो इतना सामा तू जो तेरो साफ करनी आया ना तो तेरे साफ आ सा फ्लैश बंद क्यों पड़े सुन के तो अच्छे 1 2 3 थैंक यू जानू थैंक यू सो मच सो संभारा वारो डिसो रोज ने के गुराई नाख्यो सुठो साफ कर दीधो गना है मुझे फोन के कटो ये कट पानी है मानो बिठा मानो ही तो मैं सोफा खाली कर अरे नहीं है मां सोफा दिखा ये तो तुझी गई आखिर हेट का ये सिमान दे दुपट्टो पाए हेट का तो दुपट्टे के खेलते रहो नानी जी कटे जिस वाली फोटो शूट खत्म छो न था तेरा 220 तो इना फोटो कट रहे हैं 320 मां कट रहे हैं ये मैं बिनिन की अच्छा आइए मैं हूं नाड़ लाइट ए चावे केतरी सा लारब सीधी थी वे ना मरी लाइट जड़े इने किना कड्यान फोटो मुझे ये कर भी यार मुझे आई बुदे तो एड़ा भला कड्यान ने इने जी दिसो ये कितना भला थी कडी है ना असा आया संभारा में अंदर छोटा सा डांटी ना उन्हें लगी हुई ताणे ऐसा गोल्डन के अंदर से छोटा सा खाई के आया तो पेट तो भाई सफाई फुल लगता माशाल्लाह सा अरे मुझे फुल लुक भी गाइस ने ना दिखा रहे दवा इन ब्लॉग में आई एम सो सैड आउटफिट देकर दिसो इसे पेर केदा करा था अचन एने जो देखा ओए आइसक्रीम खाओ मां शोल्डर के अंदर माशोला खाइन सिंगल स्कूप करे चढ़ियो है बा कोल्ड ड्रिंक्स खणी अचो पेप्सी वाली जी जी खेलो यार बदतमीजी की ये लिया सा केदा चढ़िया था थियो जो मिलंगा माण्हू चवंदा और ऊपर भी खिलंता एक क्लिप सफा सोची नथी लगे हालिया मुझे सुठो लगड़ो छा वरी गल अरे लारी क्लिपिंग क्यों न्यू फोन वरती हेलो मैं 11 से बात कर रहा हूँ बस कैमरा बंद कर कैमरा बंद थी क्या बस अच्छा यार इन जे करे मां इन्हनि खे हिते न वठी ईंदी आहियां यार इन्हनि खे छा कजे मुंहिंजी त आइसक्रीम ई के हणा रखे नथी कशप लारी हेड से ओ माय गॉड थैंक यू मानो बड़ो खिलंदा चली एडो खेलना है एडो जो पेट नथी बचपन में के पटाखो वो तो पटाखो ईशा के बता दे भैया खेलणो हुयो न हां खेलणो तू भी खेलनी अली आसा बाळ गद में एडो भी प्यार ना यार कोल्ड ड्रिंक किरी पे लिटरली मां पंहिंजा फोटो इतने साहब के गाइस चवंदा रो किन करना है ये लारे मैंने सोचो थोड़ा खोले दिस छड़ परे एक घोराई दिए शाग घोराई दिए बीट ये कर पोया दिसो बिरयानी खाऊंगा ए तू बता अरे तू बता पोया दिसो हमने ये करना है ये ई बो नडी करना तो होने लारे ओ बिल बेटे ढूंढ नहीं हां केकड़ो डालो दे दे वदी हां बस जोड़ क्यों हां बस ओरिस वो तभी हुई लारे वो तो ए केतरे दी जी खर्ची दई हां अजी आई सुभाणे सुबह बसो एना नडी बेड़ी दी ना 100 रुपए की दुआएं ले गाना जोड़ो पाई दी ना एना बेड़ वो 100 रुपया दस तो सही न रे ना हुआ नहीं दस 1 hour later. सीरियसली गाइस असां घर अची विया हाणे विढ़नि थियूं त तूं अॻे हाल तूं पहिरियों गाइस ये वार थी पटे पहुंच मां बोई ना तू पहुंच मां अची वई आहियां घर हां सही हाई हल
यार हितां हेठि आयूं आहिनि मथे हाणे हेसि ताईं नथियूं अचनि असां घर आया आहियूं हाणे हिनखे प्रिंसेस ट्रीटमेंट पियो मिले लारी खे यार मूंसां अॼु वरी ताती थी आहे मां अञा भरियां थी वरी स्टोरेज फुल बसि मां व्लॉग न बंदि थी कयां अल्लाह हाफ़िज़ मूंखे उमेद आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो अल्लाह हाफ़िज़ बाय बाय